अवां केतिरा भेरा व्यंजंदा आहियो? हर 2 ॾींहनि में 1 भेरो या इन खां वधीक। कुझु माण्हू ॾींहं में 2 या 3 भेरा बि व्यंजंदा आहिनि। घणा माण्हू सुहिणो थियण लाइ लोशन हणंदा आहिनि ऐं दवाउनि जो इस्तेमालु बि कंदा आहिनि त जीअं जिस्म मां ख़ुशबू अचे, पर घणा माण्हू ईअं न आहिनि कंदा। कुझु माण्हू 2 या 3 ॾींहनि में 1 भेरो व्यंजंदा आहिनि, पर माहिरनि ॿुधायो आहे त ॾींहं में केतिरा भेरा व्यंजण घुर्जे। माहिरनि जी अहिड़ी राय नओं बहस बि शुरू करे छॾियो आहे। हिक टॉक शो में खल जा 3 माहिर अल रोकर, शेनल जोन्स ऐं डेलिन ड्रियर मौजूद हुआ। जॾहिं एंकर खां सवाल कयो त हर हफ़्ते केतिरा भेरा व्यंजण घुर्जे, रोज़ हफ़्ते में 2 भेरा या वधीक। डेलिन ड्रियर चयो त हफ़्ते में 5 भेरा व्यंजण घुर्जे, जॾहिं त रोकर ऐं जोन्स रोज़ानो व्यंजण ते ज़ोर ॾिनो। माण्हू उन वक़्तु हैरान थी विया जॾहिं हिक माहिर चयो त असल में हफ़्ते में रुॻो 2 या 3 भेरा व्यंजण घुर्जे। माहिरनि चयो त इहो अव्हां जी ज़िंदगी जे कार वहिंवार ते आहे त अव्हां कहिड़ी आब हवा में रहो था, अव्हां जो लाइफ स्टाइल कहिड़ो आहे, अव्हां केतिरनि सालनि जा आहियो, अव्हां जिते कमु करियो था उतां जो माहौल कहिड़ो आहे। रोज़ व्यंजण सां खल ख़ुश्क थी वेंदी आहे। अव्हां खे खल जे मसइलनि खां पासो करणु घुर्जे। माण्हुनि अहिड़े शो जी पोस्ट ते तबसरा कया। हिक लिखियो त इहो ई सबबु आहे जो माण्हुनि जे जिस्म मां बू ईंदी आहे। हिक वाहिपेदार लिखियो त जेकॾहिं अव्हां हफ़्ते में 2 भेरा व्यंजंदा त हर ॾींहुं कीअं हूंदो? छा मूंखे जवाबु मिलंदो? ज़रूर असां बीमार थी वेंदासीं। हिक ॿिए वाहिपेदार लिखियो त हा, मां हफ़्ते में 2 या 3 भेरा व्यंजंदो आहियां। जेकॾहिं मूंखे पघर घणो ईंदो आहे त 1 भेरो वरी व्यंजंदो आहियां।